नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में वापडा जे मुलाज़िमनि ऐं यूनियन अॻुवाणनि पारां वापडा जी निजकारी ख़िलाफ़ ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्क्स लेबर यूनियन पारां ऑफिस जी तालाबंदी करे ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी कमु छॾे हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। निजकारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। इन मौक़े ते डिवीज़न जे चेयरमैन सईद अमजद हुसैन शाह, वाइस चेयरमैन फरमान अली, डिवीज़नल काउंसलर ज़ाहिद हमीद कुरैशी, सोबत अली मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां वापडा खे प्राइवेट करण वारे अमल जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इमरान ख़ान खे ॿुधाइण चाहियूं था त वापडा खे प्राइवेट करण खां पहिरीं असां मज़दूरनि जे लाशनि तां गुज़रणो पवंदो। हिन चयो त निजकारी वारे अमल अवाम ऐं मुलाज़िम दुश्मन आहे जेको कंहिं बि सूरत में असांखे क़बूल न आहे। हिन चयो त हिकु तरफ़ वफ़ाक़ी सरकार मुल्क में महांगाई करे ग़रीबनि खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर करे छॾियो आहे त ॿिए तरफ़ वापडा स्टील मिल समेत ॿिया इदारा वेकिरो करण चाहे थी। हिन चयो त वापडा कंपनियुनि खे प्राइवेट ऐं निजकारी करण वारे अमल फौरी तौर ते रद्द करे पोरियतनि में पखिड़ बेचैनी वारी सूरतहाल ख़त्म कई वञे, छाकाणि त वापडा जा पोरियत राति ॾींहुं खून पसीनो वाहे महिनत करे पोइ हुकूमत खे फ़ाइदो पहुचाइनि था ऐं पिण वापडा हिकु अहिड़ो इदारो आहे जेको हुकूमत खे कमाई ॾिए थो। पोइ उहे कहिड़ा सबब आहिनि जो वापडा खे निजकारी वारी पॉलिसी धिकियो पियो वञे। हिननि वधीक चयो त असांजा मुतालबा फौरी तौर ते तस्लीम न कया विया त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।